जी नाज़ीम, ब्रेक खां पोइ हिकु भेरो ॿीहर अव्हांखे चऊं था भलीकार इलेक्शन सेल 2024 में ऐं पाण ॻाल्हि ॿोल करे वियासीं छा सूरत हाल आहे सिंध जी ऐं गॾु कैपिटल जी जेका सूरत हाल आहे उन हवाले सां बि अव्हांखे अपडेट कयोसीं। अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हीअ जेका चूंड थिए पई ऐं नयूं तकबंदियूं बि थियूं आहिनि ज़ाहिर आहे, ऐं उनखां पोइ जी जेका सूरत हाल आहे उनजे हवाले सां इरफान साहब थोरो अपडेट कंदा हलूं त क़ौमी असैम्बली जूं जेके जनरल सीटूं जिन ते सिधी रीति चूंड थियणी आहे उहे सीटूं उन्हनि जो तादादु आहे 266। पंजाब में जेकॾहिं ॾिसूं त जनरल सीटूं आहिनि 141 ऐं ॿिए नंबर ते सिंध सूबे जूं सीटूं अची थियूं वञनि 61 सीटूं आहिनि सिंध में। ख़ैबर पख्तूनख्वा में उन्हनि जो तादादु आहे 41, हींअर जेको आहे 45 ऐं बलूचिस्तान में 16 ऐं 3 क़ौमी असैम्बली जो जेके इस्लामाबाद जूं सीटूं आहिनि अहिड़ी रीति इहो तादादु थिए थो 266। ऐं पोइ वरी जेकॾहिं असीं अचूं त मख़सूस सीटूं थींदियूं आहिनि ऐं अक़लियतुनि जूं सीटूं उहे त ज़ाहिर आहे पोइ वरी पार्टी पोज़ीशन जे हिसाब सां अची वेंदियूं। पोइ वरी जेकॾहिं असीं अचूं त चइनी सूबनि जा जेके सूबाई टक आहिनि उन्हनि जो तादादु थिए थो वञे 593 ऐं उन में पंजाब असैम्बली जूं सभ खां वधीक ज़ाहिर सीटूं आहिनि उहे उन्हनि जो तादादु आहे 297। इहे जनरल सीटुनि जी असीं ॻाल्हि था कयूं। ऐं सिंध में आहे जनरल सीटुनि जो तादादु 130 ऐं उनखां पोइ ख़ैबर पख्तूनख्वा में 115 ऐं बलूचिस्तान जे सीटुनि जो तादादु आहे 51। इन्हनि समूरनि टकनि ते जेको आहे 8 फरवरी 2024 ते जेका आहे उहा चूंड थियणी आहे। ऐं इंट्रो में असां जीअं ॻाल्हायोसीं, इरफान साहब बि ॻाल्हायो त सुप्रीम कोर्ट जा वाज़े हुकुम आहिनि ऐं इहो चयो वियो आहे त हीअ पथर ते लकीर आहे ऐं तंहिंजे बावजूदि जीअं अव्हांखे ॿुधायूं पिया त माण्हू पाण में मिलनि था त उहे ज़रूरु ॻाल्हि ॿोल कनि था ऐं इहे शिकायतूं बि ज़ाहिर अचनि थियूं पियूं लेवल प्लेइंग फील्ड जूं। ऐं ॿिया जेके पाड़ेसरी मुल्कनि में ॾिसूं त उते बि इहे शिकायतूं बि आहिनि। बांग्लादेश जो जेकॾहिं ज़िक्र असीं कंदासीं त बांग्लादेश में इलेक्शन थी ऐं उन में जेके बि अपोज़िशन जूं पार्टियूं आहिनि ख़ासि तौर ते बांग्लादेश नेशनल जेका पार्टी आहे वॾी पार्टी आहे उन्हनि बाइकाट कयो ऐं उन सां गॾोगॾु जेके ॿियूं नंढियूं वॾियूं पार्टियूं आहिनि उन्हनि बि बाइकाट कयो ऐं उनखां पोइ ज़ाहिर आहे इलेक्शन त उते थी ऐं 300 जूं जेके सीटूं आहिनि जनरल सीटूं ऐवान जूं ऐं उन्हनि मां 222 सीटनि ते हसीना वाजिद जी जेका पार्टी आहे मुजीबुर रहमान जी ज़ाहिर आहे उनजी ॼाणी आहे त अवामी लीग जेका आहे उन्हनि 222 सीटुनि ते कामयाबी हासिलु कई आहे। बांग्लादेश में 63 जेके आहिनि उहे आज़ादु उम्मीदवार कामयाबु थिया आहिनि ऐं वाज़े उन्हनि जी पोज़ीशन आहे ज़ाहिर अक्सरियत में अची वई आहे ऐं 5हों भेरो इम्कानु आहे त शेख हसीना वाजिद बांग्लादेशी वज़ीर आज़म थींदी। 2009 खां वठी ज़ाहिर उहा थींदियूं पियूं अचनि, 76 साल उन्हनि जी हींअर उमिरि आहे। ऐं हीअ जेका इलेक्शन थी आहे ज़ाहिर ख़ान साहब जो जेकॾहिं असीं ज़िक्र कयूं था क्रिकेट टीम जो हिकिड़ो क्रिकेटर स्पोर्ट जेके रांदियुनि सां तालुक़ु रखंदड़ माण्हू असांजे पाड़ेसरी मुल्क भारत में बि ज़ाहिर उहे कामयाबु थियनि था। नवजोत सिंह सिद्धू आहे ऐं ॿिया ऐं उते मुख़्तलिफ़ जेके एक्टर आहिनि उहे बि कामयाबु थियनि था। सो बांग्लादेश जी हिन चूंड में अवामी लीग जी जेको टिकेट ते आहे शकीबुल हसन जेके कप्तान आहिनि बांग्लादेश क्रिकेट टीम जा, अञा त हुन रिटायरमेंट जो ऐलान बि न कयो आहे, उन्हनि इलेक्शन में हिसो वरितो आहे ऐं 1.5 लख वोटनि जी लीड सां हू कामयाबु थिया आहिनि। ऐं ॿिया हिकिड़ा क्रिकेटर आहिनि ख़ान साहब खां पोइ जेकॾहिं असीं ॾिसूं त उहे इलेक्शन में कामयाबु थिया आहिनि। बांग्लादेश में काफ़ी शिकायतूं बि थियूं आहिनि ऐं हड़ताल बि थी उते। शिकायतुनि जो पाण जेकॾहिं जाइज़ो वठूं त मां सम्झां थो त हर मुल्क में जॾहिं बि इलेक्शन्स थींदा आहिनि त शिकायतूं थींदियूं आहिनि। तव्हां जेकॾहिं अमेरिका जो मिसाल वठो जेकी हाणे इलेक्शन्स थियूं ऐं जो बाइडन साहब प्रेसिडेंट चूंडियो वियो त उते बि ट्रंप दाऊं शुरू कयूं त धांधली थी आहे। ऐं एशिया जी सभ खां वॾी मां सम्झां दुनिया जी शायदि सभ खां वॾी इलेक्शन हिंदुस्तान में उहा बि हिन साल ई थींदी ऐं उन में बि जेकॾहिं तव्हां माज़ी में वञो त उते बि असांखे शिकायतूं मिलंदियूं। पाकिस्तान जी पंहिंजी जेका इलेक्शन जी तारीख़ आहे उहा बि जेको आहे सो तकरारुनि शिकायतुनि सां भरियल आहे। पाण जेकॾहिं 2018 में हलिया वञूं जॾहिं PTI कामयाबु थी त तव्हां ॾिठो त नून लीग ऐं पीपल्स पार्टी समेत समूरनि जमायतुनि पंहिंजा ख़दशनि जो इज़हार कयो, शिकायतूं कयूं, धांधलीअ जा इल्ज़ाम हया ऐं एहतजाजनि जो हिकिड़ो सिलसिलो शुरू थी वियो। JUI तरफ़ां हिकिड़ो इस्लामाबाद में मार्च बि कयो वियो जेको बाद में ॻाल्हियुनि ज़रिए ख़तमु करायो वियो। वरी जेकॾहिं उनखां अॻु में पाण हलूं नून लीग इक़्तिदार में आई, नवाज़ शरीफ़ साहिबु वज़ीर आज़म बणियो 2013 में, तॾहिं बि इहा सिचुएशन रही। ऐं तॾहिं आरो इलेक्शन चयो आहे आसिफ अली ज़रदारी साहब ऐं हिन में 2018 में वरी जेको RTS सिस्टम जेको आहे उहे विहारिया विया हुआ, इहे इल्ज़ाम लॻा। बिल्कुलु जेका बि इलेक्शन्स थींदी आहे उन्हनि में इहे शिकवा शिकायतूं त ज़रूरु हूंदियूं आहिनि। ऐं हैरत जोगी ॻाल्हि आहे शायदि असांजी पॉलिटिकल पार्टीज़ खे ईअं न करणु खपे, पर ईअं नसीर साहिबु थींदो रहियो आहे। जेका बि जमायत खटींदी आहे त उहा चवंदी आहे त चूंडूं शफ़ाफ़ थियूं आहिनि ऐं जेका जमायत हारे वेंदी आहे उहा चवंदी आहे त न चूंडुनि में धांधली थी आहे। पर जेकॾहिं असां जूं सियासी जमायतूं पंहिंजी कारकर्दगी खे जाचनि, हक़ीक़ी
ज़मीनी हक़ीक़तूं जेके आहिनि उन्हनि जो जेको जाइज़ो वठनि त खेनि अंदाज़ो थी वेंदो त जेके बि पॉलिटिकल पार्टीज़ आहिनि उन्हनि जी पोज़ीशन अवाम में कहिड़ी बीठी आहे ऐं ईअं ई थींदो रहियो आहे पाकिस्तान जी सॼी तारीख़ में मुख़्तलिफ़ अलायंस ठहंदा रहिया आहिनि मुख़्तलिफ़ इतिहाद ठहंदा रहिया आहिनि ऐं पोइ जॾहिं अलायंस इतिहादनि ऐं पूरी ताक़त बावजूदि उहे जमायतूं उहे इतिहाद नाकाम थी वेंदा आहिनि त पोइ वरी एहतजाज जो रस्तो वरितो वेंदो आहे अॻी हुकूमत जे ख़ात्मे लाइ ऐं पाण खे इक़्तिदार में आणण लाइ पर इहो न सोचींदा आहिनि त मजमूई तौर ते हुननि जूं जेके बि सरगर्मियूं आहिनि उन्हनि सां मुल्क खे नुक़सानु पहुचे थो असांजे माण्हुनि जो नुक़सानु थिए थो पाण जेकॾहिं जाइज़ो वठूं 2018 में इलेक्शन्स थियूं हुयूं ऐं अॼु पाण 2024 में वेठा आहियूं त असांजी जेका मुल्क जी मुआशी सूरत हाल आहे उहा किथे बीठी आहे ऐं असांजो ग़रीब माण्हू अबोझ माण्हू जेको आणियूं ऐं चाड़ियूं वारा आहिनि जेके दिहाड़ीदार तबिको आहे उन्हनि जी छा पोज़ीशन आहे त उन्हनि जो बि तव्हांखे अंदाज़ो चङी रीति थी वेंदो ख़बर न आहे त हीउ असांजो जेको सिस्टम आहे इलेक्शन वारो असां अञा उन पुराणे सिस्टम में पिया आहियूं ऐं जदीद तरीन तिर्ज़ वारो जेको सिस्टम आहे उन ते असीं कॾहिं ईंदासीं ऐं आख़िर अलाए उहो ॾींहुं कॾहिं ईंदो जो पाकिस्तान में इलेक्शन थिए ऐं काई बि पार्टी ईअं न चवे त असांखे लेवल प्लेइंग फील्ड नाहे मिली या इलेक्शन में धांधली नाहे थी या असां जेकॾहिं हारायो आहे त मेरिट जी बुनियाद ते हारायो आहे ऐं जेकॾहिं असांजी मुख़ालिफ़ पार्टी खटियो आहे त उन कारकर्दगी जी बुनियाद ते खटियो आहे सो सिस्टम में खोड़ सारा ख़राबियूं मौजूदु आहिनि ऐं उन्हनि खे दुरुस्त करण जी ज़रूरत आहे पर उहे दुरुस्त तॾहिं थींदियूं जॾहिं असां अवाम जी जेके नुमाइंदगी कनि थियूं जमायतूं उहे इन सिस्टम खे ठीकु करण में संजीदा हूंदियूं ऐं पंहिंजा जेके संजीदा एफर्ट्स आहिनि उहे वठंदियूं पर ईअं थिए कोन थो हिकिड़ो सिस्टम आहे तव्हां पाकिस्तान ठहण खां वठी हेल ताईं ॾिसो असांजो मुल्क जीअं ई सिधी हिकिड़ी पटड़ी ते अचे थो त को न को मामिलो थी थो वञे पंजाब में KP में तव्हां ॾिसो इलेक्शन्स 90 ॾींहंनि में थियणियूं हुयूं कोन थियूं हिते जनरल इलेक्शन 90 ॾींहंनि में थियणियूं हुयूं कोन थियूं ऐं उहे मामला साल 1.5 साल ऐं अनकॉन्स्टिट्यूशनली असांजी जेका केयरटेकर गवर्नमेंट आहे उहा बि हले पई ऐं न ॼाण सुभाणे कहिड़ी बि जमायत जेकॾहिं इक़्तिदार में अचे थी त ऐं पोयां हीअ जेके मामला आहिनि वरी ख़बर न आहे त इन्हनि खे खोटे ऐं कहिड़ा हिकिड़ा नवां मामला पैदा कनि कहिड़ी हिकिड़ी नई सूरत हाल पैदा कनि जंहिंसां असांजे मुल्क खे अञा वधीक नुक़सानु थिए छो मुंहिंजो जेको पॉइंट ऑफ व्यू आहे नसीर साहिबु त हिकिड़ो ई सोल्यूशन आहे इन्हनि सभिनी मामलनि जो ऐं उहो आहे आइन ते अमल दरामद जो जंहिं ॾींहुं असांजूं सियासी जमायतूं इहो मुतालबो न कंदियूं त इलेक्शन मुलतवी कयो जंहिं ॾींहुं असांजूं सियासी जमायतूं अहिड़नि मुतालबनि बदिरां रुॻो इहो चवंदियूं त आइन ते अमल कयो वञे 100% अमल कयो वञे त असांजे मुल्क जा जेके 90% मसइला आहिनि उहे ख़तमु थी वेंदा हाणे तव्हां ताज़ो ई बांग्लादेश जो मिसाल ॾिनो ऐं तव्हांखे ख़बर आहे त जॾहिं बांग्लादेश पाकिस्तान खां टुटी करे हिकिड़ो धार मुल्क बणियो त तॾहिं बांग्लादेश जे बारे में कहिड़ी वर्डिक्ट हुई इहो चयो पियो वञे त इहे बुख मरी वेंदा जेकॾहिं पाकिस्तान खां अलॻि थींदा हिन वक़्तु तव्हां ॾिसो त पाकिस्तान मुआशी सूरत हाल में किथे बीठो आहे हिंदुस्तान मुआशी सूरत हाल में किथे बीठो आहे ऐं बांग्लादेश मुआशी सूरत हाल में किथे बीठो आहे जी उहा इस्तेहकाम जेको आहे न ऐं इलेक्शन जे हवाले सां इहो ई आहे त बार बार इहो चयो पियो वियो पाकिस्तान जे हवाले सां बि त जॾहिं इलेक्शन थींदी मुल्क में इस्तेहकाम ईंदो पर अफ़सोस सां चवणो पइजे थो त हींअर ताईं जेके जॾहिं पाण अॼु ॻाल्हायूं था वेठा 8 जनवरी ते पाण ॻाल्हायूं था त उहा सूरत हाल नज़र कोन पई अचे न रुॻो असांखे पर समूरी दुनिया मां हिकिड़ी दांह अचे पई जेकॾहिं हिन माहौल में इलेक्शन थी त पोइ ज़ाहिर आहे इस्तेहकाम त कोन ईंदो बहितर सूरत हाल जेका आहे उहा ख़राबु ज़रूरु थी सघे थी ज़ाहिर जेका शिकायत आहे मुल्क जी हिकिड़ी वॾी पार्टी खे जेका अॻु में इक़्तिदार में बि रही उन सां जेको कुझु थिए पियो ज़ाहिर ॾिसूं था त 8 फरवरी खां पोइ सूरत हाल छा थी थिए ऐं ख़ुदा न ख़ास्ता ईअं न थिए जो पहिरें 4 हल्के खोलंदो खां हिकिड़ी तहरीक शुरू थी हुई मूंखे यादि हूंदो 2013 जे इलेक्शन खां पोइ उहा डिमांड पूरी न थी ऐं उन खां पोइ जेको कुझु थियो गादी वारे शहर ते जंहिं अंदाज़ सां हमले करण जी कोशिशि कई वई पोइ उहो 152 ॾींहंनि ताईं धरणो पोइ APS जो वाक़ियो पोइ यको असीं तॾहिं खां वठी ॾिसूं था हिकिड़ो पाकिस्तान पंहिंजी उन ते पटड़ी ते जीअं चऊं त उहो आयो कोन्हे ऐं उनखां पोइ जेके नतीजा आहिनि भोॻियूं पिया ऐं जीअं मां तारीख़ जी ॻाल्हि कई त तारीख़ असीं ॾिसूं था त उहा ॾाढी हिकिड़ी भयानक तारीख़ आहे पाकिस्तान जी पार्लियामेंटी तारीख़ जेकॾहिं ॾिसूं त बार बार असेंबलियुनि जो टुटणु हिकिड़ी डिघी तारीख़ आहे कंहिं कंहिं में वञूं त 18 महीननि में जेको आहे कॾहिं 22 महीना ऐं ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहिब जो मिसाल मुंहिंजे साम्हूं आहे त हू जॾहिं कामयाबु थी आया त जेको नओं सितारा हिकिड़ो इतिहाद ठहियो मज़हबी पार्टियुनि जो जेका उनजे ख़िलाफ़ु तहरीक थी ऐं आख़िर में ज़ाहिर आहे उनखे फांसी थी अचे पोइ हिकिड़ी तवील असां वटि आमरीअत जो दौरु शुरू थिए थो ऐं उन दौरान बि जेकॾहिं वरी 85 में असीं ॾिसूं था त जेको
पार्टियुनि खां सवाइ गैर जमाती हिकिड़ी इलेक्शन थिए थी, पीपल्स पार्टी बाइकाट करे थी, 88 में बेनज़ीर साहिबा कामयाब थी वञे थी, त उनखां कुझु ई महीननि खां पोइ वरी असीं ॾिसूं था त अदम एतमाद जी जेका रिथ आहे उनजे ख़िलाफ़ु आंदी थी वञे, उनखे उहो नाकाम बणाइनि था, IGI ठहे थी, सियासतदाननि में पैसा विरहाइजनि था, ऐं उनखां पोइ नेठि जॾहिं उन्हनि ॾिठो त अदम एतमाद जे रिथ ज़रिए बेनज़ीर साहिबा जी हुकूमत जो ख़ात्मो न अची सघियो त सदर ग़ुलाम इसाक़ खान खे इस्तेमालु कयो वियो ऐं जेको आहे उन्हनि खे घर भेड़ो कयो वियो। ऐं उनखां पोइ उहे वरी IGI में हिकिड़ो वरी अलॻि हिकिड़ो तमाशो आहे, पाण कॾहिं उन ते ज़रूरु ॻाल्हि ॿोल कंदासीं, त उहे माण्हू जेके IGI जो हिसो रहिया या नवाज़ शरीफ़ साहिब जो उन ज़माने में उभरणु, उनखां पोइ जेका इलेक्शन थी ज़ाहिर आहे उहा पोइ 88 खां पोइ वरी पोइ नवाज़ शरीफ़ साहिबु अचनि था, वरी उहो ई सदर ग़ुलाम इसाक़ खान नवाज़ शरीफ़ ते करप्शन जा इल्ज़ाम हणी उनखे हटाए था छॾनि, त वंस अगेन वरी साॻियो असांखे ॾिसणो थो पवे पाकिस्तान पीपल्स पार्टी ॾांहुं, वरी पीपल्स पार्टी अचे थी, वरी उन्हनि ते इल्ज़ाम लॻनि था, उन्हनि जी हुकूमत वञे थी, त वंस अगेन वरी नवाज़ शरीफ़ साहिबु अची था वञनि, वरी 99 में असांखे ख़बर आहे जेको 12 अक्टूबर 1999 ते जेको कुझु थिए थो, पोइ वरी हिकिड़ो डिघो अरसो असीं ॾिसूं था जेका सूरत रहे थी, पोइ 2002 जी इलेक्शन, 2002 खां पोइ वरी ॾिसूं था त 2008 जी इलेक्शन, 2008 खां 2013 जी इलेक्शन, 13 खां 18 खां हाणे पाण 24 में आया आहियूं। कॾहिं बि ईअं थियो कोन्हे जो पाकिस्तान में इलेक्शन थिए ऐं उहा जी ॻाल्हि सही आहे त केरु नतीजा क़बूल करे मुल्क में हिकिड़ो इस्तेहकाम अचे। बहरहाल असीं बार बार असीं चऊं था त इहो समूरा मसइला हुजण जे बावजूदि मुल्क जे मसइलनि जो हल सियासतदाननि वटि आहे, मुल्क जे मसइलनि जो हल तव्हांजे आइन वटि आहे, हर इदारे खे पंहिंजनि हदनि में रही कमु करणु खपे। इहो न आहे त असीं सियासत खे, जमहूरियत खे इल्ज़ाम ॾेई उनखे एतिरो गंदो करे छॾियो जो माण्हुनि जो उन्हनि ते वेसाह न रहे। आख़िरकार मसइलनि जो हल इन्हनि खे ई करिणो आहे, इन्हनि माण्हुनि खे मूंखे चूंडे मोकिलिणो आहे। ऐं इन में ज़ाहिर हिकिड़ो जेके वोटर आहिनि उन्हनि जी हिकिड़ी वॾी ज़िमेदारी थिए थी त उहे पंहिंजे वोट जो हक़ कीअं इस्तेमालु कनि था। जीअं मशहूरु आहे त बिरयानी जी प्लेट ते वोट न ॾियणु खपे। ऐं बार बार असीं चवंदा आहिनि त जेकॾहिं कपिड़ा वठण बि असीं वञूं था त दुकानदार खां अलाए केतिरा टाकिया असीं लाराईंदा आहियूं, बाबा हीअ बि न, हीअ बि न, हीअ ॾेखार, उहो पसंदि न आयो त ॿी दुकान ते वेंदासीं। शूज़ वठणु वञूं था तॾहिं बि असांजी हिकिड़ी चूंड हूंदी आहे त भई 5 सालनि जे लाइ जन खे अवी चूंडो था त उहे असांजी क़िस्मतुनि जा फ़ैसिला कंदा। उन्हनि माण्हुनि जे जॾहिं चूंड जो मसइलो अचे थो त पोइ उते ज़ाहिर आहे असांखे छा थो थी वञे। बहरहाल हतमी फ़ैसिलो माण्हुनि जो आहे, माण्हू जेको फ़ैसिलो कंदा आहिनि। अच्छा, हिकिड़ी ॻाल्हि ॿी बि तय आहे जेका तव्हां पूरी हिस्ट्री ॿुधाई आहे त हिकिड़ी टीं धुर बि ज़रूरु आहे, टीं ताक़त बि ज़रूरु आहे जेका हमेशह हिननि मामलनि में टंग अड़ाए थी, जंग हड़ाए थी, ऐं उनखां पोइ जेके नतीजा मिलनि था उहे असां सभु ॾिसो वेठा आहियूं, तव्हां बि ॾिसो पिया था। सो कोई खणी केॾो बि अची TV ते अची तक़रीर करे ऐं प्रेस रिलीज़ जारी करे, बयान जारी करे, पर हक़ीक़त इहा आहे त अवाम ऐं पॉलिटिकल पार्टीज़ जे विच में बि हिकिड़ी टीं धुर आहे जेका नथी चाहे त अवाम जो 100% जेको फ़ैसिलो आहे उहो क़बूलियो वञे या अवाम खे ई 100% अख़्तियार हुजे जेको मैंडेट आहे उहो ॾियण जो। टीं धुर खे वरी चौथीं धुर जेका आहे उहा सपोर्ट कंदी आहे। हमेशह कोर्टुनि मंझां जेके फ़ैसिला आया आहिनि मौलवी तमीज़ुद्दीन खां वठी नज़रिया ज़रूरत खे लागू करणु, ऐं स्टिल असां ॾिसंदा आयासीं बंदियाल कोर्ट ताईं त उहा सूरत हाल रही जंहिं ते ज़ाहिर जेतिरो ॻाल्हाइजे उहो घटि आहे। ऐं जेकॾहिं उन्हनि जो बि साथ न हुजे, जंहिंखे जस्टिस काज़ी फ़ाइज़ साहिब पाण मञियो आहे त जेकॾहिं असां अदालतूं जेके आहिनि आइन टोड़ींदड़नि खे तहफ़ुज़ न ॾियूं हा त शायदि असां सां ईअं न थिए हा। ऐं उन्हनि ते एतिरे ताईं चयो त जेको आइन टोड़ींदड़ आहे जस्टिस काज़ी फ़ाइज़ साहिब जा चीफ जस्टिस आहिनि ज़ाहिर सुप्रीम कोर्ट, उन्हनि चयो त हू उन्हनि खे मुल्क जो सदर ई तस्लीम नथा कनि ज़ियाउल हक़ जे हवाले सां हो। ऐं मूंखे यादि हूंदो त हीअ जेके नाअहली जे हवाले सां या आर्टिकल 62 ऐं 63 जो मामिलो आयो त हफ़्तो पहिरियों जस्टिस काज़ी फ़ाइज़ साहिब इहो चयो, चीफ जस्टिस साहिबु चयो त जेको माण्हू आइन टोड़े छा उहो कंहिं ॿिए जी एहलियत जे हवाले सां जेके शिकूं आहिनि जेकॾहिं शामिलु कराए थी, इहो बि हिकिड़ो हैरान कंदड़ आहे। हिकिड़ो माण्हू आइन टोड़े आयो आहे, उहो ॿिए खे चए थो त 62 ऐं 63 ते पूरा लहो था। बदकिस्मती असां वरी उन खां पोइ जेके असांजूं पॉलिटिकल पार्टीज़ इक़्तिदार में आहियूं उन्हनि बि उन्हनि खे इंडोर्स कयो। हींअर अदलिया जो हिकिड़ो वॾो रोल आहे ओवरऑल पाकिस्तान जे इलेक्शन में ऐं ओवरऑल पाकिस्तान जे सिस्टम खे दुरुस्त करण में, ठीकु करण में। असांजो आइन हींअर यको 1.5-2 साल खां यरगमाल आहे। अमल त हूअं बि उन ते पार्शली थींदो आहे त जेका शइ जंहिंखे वणे थी सिर्फ़ु उन ते अमल थिए थो, पर जेकॾहिं 100% असांजे आइन ते अमल कयो वञे ऐं असांजी अॼु जी अदलिया जेकॾहिं असांजे आइन खे आज़ादु कराए, बाज़ियाब कराए त यकीनन काफ़ी मसइला हल थी वेंदा। नसीर साहब मूं वटि कुझु तादाद आहे त केतिरा उम्मीदवार मैदान ते लथनि पिया, उन ते अचूं ब्रेक जे लाइ बि चवनि था। मां वरी वोट जी तव्हां ॻाल्हि कई त मां सोचां पियो त थोरो वोट जो बैकग्राउंड असां ॿुधायूं। मुख़्तसिर ॿुधायूं था वोट जी अहमियत ऐं
तारीख़ छा आहे। असां वटि जेको वोट आहे हाणे असीं सिलेक्ट कयूं था कंहिं कैंडिडेट खे, कंहिं जमायत खे पंहिंजे वोट जे थ्रू, पर जेकर पाण 508 क़बल मसीह पोइते वञूं त यूनान में असांखे पहिरियों भेरो ही वोटिंग जो तरीक़ेकार मिले थो ऐं तॾहिं सिलेक्शन न थींदी हुई, तॾहिं रिजेक्शन थींदी हुई। माण्हू वोट कंदा हुआ पंहिंजे नापसंदीदा उम्मीदवार खे ऐं उन खां पोइ उन जेको उम्मीदवार हूंदो हो, कैंडिडेट हूंदो हो या जेका बि पार्टी हूंदी हुई उन जे सरबराह खे जला वतन कयो वेंदो। तारीख़ हूअं बि डिघी आहे, मूं वटि ॿियूं शयूं बि आहिनि पर टाइमिंग जो शायदि इशू आहे। सो इन जे करे मां तकड़ ॿुधाईंदा हलूं त क़ौमी असेंबली अवां खां वरी सूबाई असेंबलियुनि ते केतिरा उम्मीदवार मैदान में लथल आहिनि, पोइ पाण ब्रेक थींदासीं, वापसि ईंदासीं त वरी मुल्क जी सूरत छा आहे, स्पेशली पंजाब में छा पियो थिए, पाण उते बि ॻाल्हाईंदासीं ज़रूरु। इलेक्शन 2024 जी जेका हींअर ताईं लिस्ट साम्हूं आई आहे जंहिंमें क़ौमी असेंबली ऐं तोड़े जेके आहे क़ौमी असेंबली जी जेकॾहिं असीं ॻाल्हि कयूं ऐं सूबाई असेंबली जी त 800 जेके आहिनि 59 सीटूं आहिनि, जंहिं ते 28,662 जेके उम्मीदवार आहिनि नाज़रीन उहे मैदान में लथल आहिनि। क़ौमी असेंबलियुनि जो सीटुनि ते उम्मीदवारनि जिन फॉर्म जमा कराइण जो ज़िक्र कयां जेकॾहिं त 7,442 मर्द जेके उम्मीदवार आहिनि उन्हनि जेको आहिनि पंहिंजा फॉर्म जमा कराया आहिनि ऐं जनरल सीटुनि जो तादादु तव्हांखे ॿुधाए छॾियो त 262 आहे। उन ते 7,242 माण्हुनि जा फॉर्म जमा थिया, जंहिंमें मर्द हुआ जेके आहिनि 7,242 ऐं औरतुनि जो तादादु हो 741। अहिड़ी रीति पंजाब जो जेकॾहिं ज़िक्र कयूं क़ौमी असेंबली में उन्हनि जूं सीटूं जेके थियनि थियूं 141 आहिनि ऐं पंजाब में जेको आहे 3,000 खां वधीक माण्हुनि फॉर्म जमा कराया। सिंध में क़ौमी असेंबली जे सीटुनि जो तादादु 61 आहे ऐं उते अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त 1571 मर्द ऐं 110 जेके आहिनि औरतुनि जेके आहिनि उहे फॉर्म जमा कराया हुआ। ऐं ख़ैबर पख्तूनख्वा में जनरल सीटुनि जो तादादु क़ौमी असेंबली में ॾिसूं त 45 आहे, जिते 1283 मर्द उम्मीदवारनि पंहिंजा फॉर्म जमा कराया ऐं 39 औरत उम्मीदवारनि पंहिंजा फॉर्म जमा कराया। ऐं बलूचिस्तान में क़ौमी असेंबली जूं जेके जनरल सीटूं आहिनि उहे टोटल आहिनि 16, जंहिं ते 612 मर्द ऐं अहिड़ी रीति 19 औरतुनि पंहिंजा फॉर्म जेके आहिनि उहे जमा कराया आहिनि। क़ौमी असेंबली में औरतुनि जूं मख़सूस सीटूं आहिनि, अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त उन्हनि ते 195 ऐं सिंध में 118 ऐं ख़ैबर पख्तूनख्वा में 97 मख़सूस सीटुनि जे हवाले सां फॉर्म जमा थिया आहिनि। सूबे जी छा सूरत हाल आहे? सूबे में साईं समूरे मुल्क में 17,744 मर्द ऐं 802 औरत उम्मीदवारनि नामज़दगी फार्म जमा कराया आहिनि। पंजाब असेंबली जी ॻाल्हि कयूं त 8,592 मर्द ऐं 437 औरत उम्मीदवारनि पंहिंजा नामज़दगी फार्म जमा कराया आहिनि। इन्हनि में रिजेक्शन ऐं बहालीअ जो सिलसिलो अञा हलंदड़ आहे जेको 10 जनवरी ताईं जारी रहंदो। सिंध असेंबली जी पाण ॻाल्हि कयूं त 4,060 मर्द ऐं 205 औरत उम्मीदवारनि नामज़दगी फार्म जमा कराया। ख़ैबर पख्तूनख्वा यानी KPK जी जेकॾहिं पाण ॻाल्हि कयूं त 3,394 मर्द ऐं 115 औरत उम्मीदवारनि जेको आहे सो पंहिंजा नामज़दगी फार्म जमा कराया। बलूचिस्तान असेंबली में ॻाल्हि कयूं त 1,743 मर्द ऐं 45 औरत उम्मीदवार आहिनि जिन पंहिंजा नामज़दगी फार्म जमा कराया आहिनि ऐं इहे जनरल सीटूं आहिनि जिन जी असां ॻाल्हि कयूं था। मख़सूस सीटनि जी जेकॾहिं पाण ॻाल्हि कयूं त औरतुनि जी सीट ते पंजाब में 601, सिंध में 309, KPK में 321 ऐं बलूचिस्तान में 134 औरतुनि पंहिंजा नामज़दगी फार्म जमा कराया आहिनि। जॾहिं त अक़लियतुनि जी सीट लाइ 361 मर्दनि ऐं 32 औरत उम्मीदवारनि पंहिंजा नामज़दगी फार्म जमा कराया आहिनि। इन में जेकर नसीर साहब तव्हां इजाज़त ॾियो त हिकिड़ी एडिशन ॿी बि करणी आहे त केरु इलेक्शन न पियो विढ़े। 2024 जी जेका असेंबली हूंदी उन में कहिड़ा कहिड़ा पुराणा चेहरा आहिनि जेके हिन भेरे न हूंदा। पाण जेकॾहिं ॻाल्हि कयूं त अॻूणो वज़ीर आज़म ऐं काफ लीग सरबराह चौधरी शुजात हुसैन इलेक्शन 2024 में हिसो न पियो वठे। हीअ शायदि गुज़िरियल हिन जेका असेंबली आहे इन में बि न हुयो। जी बिल्कुलु। ऐं 2008 जे इलेक्शन खां जी शिकस्त खां पोइ हू न आया आहिनि। सही था चओ। अॻूणो वज़ीर आज़म ऐं नून लीग जो अॻुवाण शाहिद ख़ाक़न अब्बासी बि जेको आहे सो हिन इलेक्शन में उम्मीदवार तौरु साम्हूं न ईंदो। हू मरी वारे तक तां क़ौमी असेंबली जो मेंबर थींदो रहियो आहे ऐं पाकिस्तान जो प्रेसिडेंट भी रहियो आहे। जॾहिं मियां नवाज़ पाकिस्तान जो प्राइम मिनिस्टर रहियो आहे। जॾहिं वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ साहब डिस्क्वालीफाई थियो त उनखां पोइ नून लीग शाहिद ख़ाक़न अब्बासीअ खे वज़ीर आज़म नामज़द कयो, जेको वज़ीर आज़म तौरु उन ख़िदमतूं सर अंजाम पे ॾिनो। नून लीग जो हिकिड़ो अॻुवाण आहे, वफ़ाक़ी वज़ीर रही चुको आहे, नाणे वारी वज़ारत खेसि मिलियल हुई, मिफ्ताह इस्माइल, उहो बि चूंडनि तां हिसो न पियो वठे। उन्हनि जा के पाण में कंफ्लिक्ट आहिनि नून लीग सां। जीअं ई इसाक़ डार साहब नाणे वारी वज़ारत संभाली त उन्हनि जा मसइला साम्हूं आया। ANP अॻुवाण असफंदियार ख़ान वली बि हिन इलेक्शन में हिसो न वठंदो ऐं उनखां अलावा PTI जो हिसो रहंदड़ ऐं 9 मई खां पोइ पार्टी खे अलविदा कंदड़ अॻूणो जेको सो गवर्नर रहियो आहे इमरान इस्माइल, असद उमर, अली ज़ैदी, शीरी मज़ारी, आफ्ताब सिद्दीकी
आफ्ताब जहांगीर, मखदूम खुसरो बख्तियार पीपल्स पार्टी जो अॻुवाण आहे, नैयर बुखारी, आसफा भुट्टो ज़रदारी, चौधरी सरवर जेको इमरान ख़ान जे दौर में पंजाब जो गवर्नर हुयो ऐं बाद में हुन काफ लीग ज्वाइन कई, उहे बि इलेक्शन में असांखे उम्मीदवार तौरु साम्हूं न ईंदा। बिल्कुल ही हिकिड़ा इंटरेस्टिंग फैक्ट आहिनि। केरु छो इलेक्शन न पियो विढ़े, ज़ाहिर आहे हुनजा हिकिड़ा मुख़्तलिफ़ सबब थी सघनि था। ईंदड़ ॾींहंनि में पाण हुन ते बि ज़रूरु ॻाल्हि ॿोल कंदासीं। हिते वक़्तु थिए पियो मुख़्तसर ब्रेक शो नज़ीर असीं ब्रेक वठंदासीं। ब्रेक खां पोइ जॾहिं वापसि ईंदासीं त ओवरऑल समूरे मुल्क जी सूरत हाल ऐं ख़ासि तौर ते पंजाब में छा पियो थिए। पंजाब में PTI नो डाउट वरी पैमाने ते उभरी करे 2018 जी इलेक्शन में साम्हूं आई। हींअर उते उन्हनि जी छा पोज़ीशन आहे, पाण हुन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं मुख़्तसर ब्रेक खां पोइ।